ॿुधायो साईं कहिड़ा हाल आहिनि? अरे में किथे आया मेले जो लॻो पियो आहे। एडी लेडीज़ कोन आहिनि? हा मनु साहब इंजॉय लॻी पियो, मेलो लॻो पियो। हाँ सर ज़बरदस्त मज़ो लॻो पियो आहे। हाँ मनु लॻी पियो ज़बरदस्त। ज़बरदस्त मेलो मुंह तो लाल गया नहीं किया शाम बिना कड़ी जल्दी मुझे अरे ये मोटा सा मेलो है मेलो लगा पे इंजॉय लगी पई है। वो चूते जो आया कौन मेलो जबरदस्त लगा हुआ है। नसीब उन्होंने कौन हो लंगर घुमण जो जबरदस्त इंजॉय लगी हुई है। गाड़ियों बीठियूं फर्स्ट क्लास घुमण फिरण। हीअ वण बीठो आहे फर्स्ट क्लास वण बीठो आहे ॾाढो इंजॉय बंद कयो। ऐं सां न्यास पे खायो असीं खायूं अच्छा मनु साहब अच्छा आऊं बि तव्हां वेहां थो नसीब जी ॻाल्हि आहे जेके नसीब थियनि दरवेश साईं जो न्याज़ आहे जेके नसीब थी ना वाह ये टेस्ट है। हाँ फर्स्ट क्लास ऐसे आया टेस्ट किए फर्स्ट क्लास। अरे आए